मुझे इंसाफ करो मुझे जुल्म मुझे सावरन काल मारे कोटे कढी छॾियो पुलिस बस ॾाढो तंग करे मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजे माइटनि खे ॾाढो तंग करे चुकी आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में भलीकार। सकरण मास्करेली इलाक़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सकरण भरिसां ॻोठु गोलो खान चांडियो जी रहवासियुनि शहर बानू ऐं संदसि अमर अमीना चांडियो पंहिंजे ॿारनि समेत एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब सकण पहुची मुस्मात शहर बानू रोईंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु सोहराब ऐं सोहरो अशरफ अली संदसि भाउ अनवर ऐं ॾेर माणिक शरीफ़ गफ़ार सूमर वकार चांडियो मूं ते ज़ुल्म कंदा आहिनि, तशदुद करे सख़्तु मार कुट कंदा आहिनि ऐं मुंहिंजे मुड़ुस पारां मूंखे तलाक ॾेई छॾी आहे। उनखां पोइ मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सन जी पुलिस मूंखे तंग करे थी, उन करे आउं अपील थी करियां वज़ीर आला सिंध IG सिंध SSP शहीद बेनदराबाद खे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। अगरि मूंखे मुंहिंजे माइटनि खे कुझु थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा अॻूणा साहुरा हूंदा। तव्हांजो छा मसइलो आहे? मुड़ुस जो नालो सोहराब ऐं सोहरे जो नालो अशरफ ऐं ॾेर जो नालो माणिक मूंखे सभु मारींदा आहिनि, ॾाढो मूंखे कुटींदा आहिनि। तॾहिं ॿार मां काल्ह वठी वई हुअसि थाणे ते, मूंखे चयूं ॿारनि में असांजो दाव न आहे, असांजा इहे ॿार न आहिनि। चोथों साल आहे ऐं नंढड़े 3 साल हले पियो, चवनि असांजा इहे असांजा आहिनि ई कोन ॿार, जिन जा आहिनि 3 ॼणा